नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मैंने अपने खत में लिखा और मैं रिपीट करता हूं, ये ईस्ट इंडिया कंपनी ना बनाए, इधर नहीं बर्दाश्त करेंगे हम। वी विल रेजिस्ट। ये इस तरीके से सिंध को ट्रीट ना करें, दो पाकिस्तान ना बनाए। सिंध सां नाइंसाफ़ी कई पई वञे, सिंध खे ईअं नज़रअंदाज़ न कयो। ॿ पाकिस्तान न ठाहियो, चवनि था सिंध हुकूमत खे पंहिंजी मर्ज़ी मूजिबि कुझु करणु न ॾींदासीं। ईस्ट इंडिया कंपनी न ठाहियो, बर्दाश्त न कंदासीं। वफ़ाक़ जवाबु नथो ॾिए, लॻे थो त बोर्डनि सां ॻाल्हाए रहिया आहियूं। हर सूबे जी ख़्वाहिश हूंदी आहे त तरक़ी थिए, रोड ठहनि। असां सिंध में रोडनि जी हालत बहितर करणु चाहियूं था। असांजो को बि मनसूबो NH में शामिलु नाहे कयो वियो। बलोचिस्तान जे 28 स्कीमुनि लाइ 18 अरब, पंजाब जी 14 स्कीमुनि लाइ 15 अरब, KP ऐं फाटा जी 10 स्कीमुनि लाइ 66 अरब ऐं सिंध जे 2 स्कीमुनि लाइ रुगो 1.5 अरब रुपया रखिया विया, जेके PTI हुकूमत खां अॻु जूं हुयूं। फटनि ते लूणु बुरकण को वफ़ाक़ खां सिखे। असां रुगो पंहिंजो हक़ घुरी रहिया आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। रेती ट्रेन हादसे में फौतन जो अंग 63 थी वियो। 51 फौतन जी सुञाणप खां पोइ लाश वारसन हवाले कया विया। 12 फौतन जी सुञाणप न थी सघी। रहीम यार खान सरखाने मुंतकिल। 120 खां वधीक ज़ख़्मियुनि जो घोटकी ज़िले जी समूरियुनि इस्पतालुनि सादिकाबाद, रहीम यार खान ऐं सखर जी इस्पतालुनि में इलाज हलंदड़ बोगिन अंदरि फाथल मुसाफ़िरनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन मुकमल। अप ट्रैक बहाल, डाउन ट्रैक जी बहाली जो कमु जारी। STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट हैदराबाद पहुची वियो। अदालत 12 वॾे अंग में STP जा कारकुन ऐं पुलिस जी वॾी नफ़री मौजूदु। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त मथनि केस दाख़िल करण सां सिंध हुकूमत जी बदनियती वाज़े थी वई। हू गिरफ़्तारियुनि ऐं केसनि खां नथा डिॼनि। संदनि जदोजहद जारी रहंदी। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी इमरान खान ते तनक़ीद से न चवणु आहे त इमरान खान चई रहियो आहे त घबराइणो न आहे, खंड जी क़ीमत वधण ॻणती जोगी ॻाल्हि आहे। ग़रीब माण्हुनि खे खाइण लाइ मानी न आहे, पाइण लाइ कपिड़ा न आहिनि। PB मुल्क खे मसइलनि मां कढियो। मुल्क में कोरोना वायरस जी आकारी केसिस जी शरह घटिजण लॻी। आलमी वबा विघे वधीक 53 मरीज़ फोत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 21,376 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,383 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंगु 9,35,766 थी वियो। कराची जी सोल्जर बाज़ार में CTD जी कार्रवाई। MKM गुलबहार सेक्टर जो अॻूणो इंचार्ज शमशाद खान गिरफ़्तार। हथियार बरामद। CTD इख़्तियारनि जो चवणु आहे त जवाबदार 9 ॼणनि जी टारगेट किलिंग जो इतराफ़ कयो आहे। सिंध रेंजर्स जी कस्टम इख़्तियारनि सां गॾिजी जैकबाबाद ज़िले में सिंध बलोचिस्तान बॉर्डर ते वॾी कार्रवाई। नॉन कस्टम पेट शयुनि जी स्मगलिंग जी कोशिश नाकाम। करोड़े रुपयनि जूं नॉन कस्टम शयूं बरामद कयूं वयूं। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी की गिरफ्तारी खिलाफ सिंध के मुख्तलिफ शहरनि में हड़ताल ऐं मुज़ाहिरा। हैदराबाद, सखर, खैरपुर, लाड़काना, नवाबशाह, ठट्टो, कंदकोट, नशर अफरोज, मोहम्मद खान, सांगड़, जामचोरो, कोटड़ी, मीरपुर माथेलो, रेती, रतुदेरो, सकरन, दौलतपुर सफ़न, काज़ी अहमद, महराबपुर ऐं ॿियनि शहरनि में धरना हणी कारोबार बंदि कयो वियो। कौमपरस्त अॻवान नवाज़ शाह भाडाई समेत GSN मास जे 30 कारकुननि ख़िलाफ़ थाबेजी थाणे ते धरणे ऐं ड्यूटी अटका जो केस दाख़िल। पुलिस पारां कारकुननि जी गिरफ़्तारी लाइ ठटे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी।
दौदापुर भरसा मोटरसाइकिल जे टक्कर में वाट वींगर नींगर वज़ीर अली ब्रोही फौत थी वियो। मीरपुर माथले भरसा ॻोठ कालू सियाल जो रहवासी पोइ पीर बख्श सियाल बाईपास ते ट्रक जे टक्कर में फौत। शाहपुर चाक भरसा ॻोठ परी फार बुगची में नौजवान दिलदार बुगची बिजली जो करंट लॻण सबबि हयाती विञाए वेठो। हला में एहसास कफ़ालत सेंटर ते पुलिस जो छापो। पुलिस वज़ीफ़े जी रक़म मां कटौती करण जे इल्ज़ाम हेठि 10 एजेंट्स खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि मूजिबि पुलिस सियासी मुदाख़लत तोड़े ॾेती लेती खां पोइ ॿिनि एजेंट्स खे आज़ादु करे ॿियनि 8 ॼणनि खे चालान करे छॾियो। अहमदपुर भरसा सदर जूं भेटियूं वासी नींगर नवीद अली उजण 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम संदसि वारिस परेशान।